जे मुख़्तलिफ़ शहरनि में करबला जे शहीदनि जे चहलम जे हवाले सां मातमी जुलूस बरामद कया विया। रकनबोड़ा जे ॻोठ गुल मोहम्मद बबर खां मरकज़ी इमाम बारगाह बाबे हैदर ताईं या हुसैन अलैहिस्सलाम जे सदाउनि सां हज़ारे मोमिननि जो जुलूस कढियो वियो ऐं मजलिसे अज़ा मुनक़िद कई वई। मजलिसे अज़ा खे अलामा सैयद इमरान अब्बास काज़मी ख़िताब कयो। जातीअ में करबला जे शहीदनि जे चहलम जे हवाले सां इमाम बारगाह सैयद बच्चल शाह वॾो पिण तां जुलूस बरामद कयो वियो। अज़ादारनि पारां विख विख ते मातम ऐं सीना ज़नी कई वई। न्याज़े हुसैन जो इंतज़ाम बि कयो वियो। मटियारी जे समाजी अॻवान सैयद अदील महमूद शाह पारां यूनियन काउंसिल जियंदल कोट जे ॻोठ कोट पीर अली शाह में मेडिकल कैंप जो इंतज़ाम कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिबि कैंप में कराची जे डॉक्टरनि डॉक्टर सबा अमीर, डॉक्टर बुरहान, डॉक्टर एहतशाम, डॉक्टर अरीशा बेग ऐं डॉक्टर फराह मरीज़नि जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। कैंप ते 100 मरीज़ औरतुनि मर्दनि तोड़ी ॿारनि पहुची मुफ़्त तिबी कैंप मां फ़ाइदो वरितो ऐं दवाऊं वरितियूं। गढ़ी यासीन तालके जे UC शाहपुर जखरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। ड्रखण मां SS न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोईअ मूजिबि ॻोठ हाफ़िज़ाबाद, ॻोठ होद ख़ान उन्नड़, ॻोठ अली शेर जाफ़री, ॻोठ इक़बाल कोरी ऐं ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि ड्रखण प्रेस क्लब आॾो इंतज़ामिया पारां वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते बिरादरियुनि जे चङे मुड़िस ख़ान मोहम्मद खरूस ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसातुनि ऐं ॿोॾि वारी सूरतहाल खां पोइ असिस्टेंट कमिश्नर गढ़ी यासीन मुसलसिल नज़रअंदाज़ करे रहियो आहे। हू मुतासिरनि लाइ आयल सामान पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ हलाए रहियो आहे। हुननि जो चवणु हो त संदनि ॻोठनि जी वाहर न कई वई त एहतिजाज जो दाइरो वधाईंदे धरणो हयो वेंदो। MPA क़ासिम सिराज सुमरो ऐं स्पेशल सेक्रेटरी सिहत मोहम्मद नवाज़ सोहो कंबर तालका ऐं DHQ इस्पताल जो दौरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि स्पेशल सेक्रेटरी गैस्ट्रो ऐं मलेरिया जे मरीज़नि जी अयादत कंदे दवाउनि जे मिलण बाबति मालूमात वरिती। OPD ऐं एमरजेंसी वार्ड जे मुआइने दौरान DHO डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तुनियो ऐं MS डॉक्टर सईद अहमद तुनियो ब्रीफिंग ॾींदे मलेरिया जे दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे हिते अचण जो मक़सदु इहो ई आहे त कंबर शहदादकोट ज़िले जे अवाम खे रिलीफ मिले। ज़िले अंदरि दवाउनि जी वॾी खोट जूं शिकायतूं हुयूं जंहिंखे ख़तमु कयो वेंदो। कूबो सईद ख़ान में सिंध तरक़ी पसंद पार्टीअ पारां ॿोॾि मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे गवादर मोटरवे ते धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिबि उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे कामरेड हयात तुनियो, ग़ुलाम नबी चन्नो, ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही, अहमद मक्सी ऐं ॿियनि चयो आहे त कूबो सईद ख़ान सॼो तालको ॿोॾि सबबि तबाह थी वियो आहे। लखे माण्हू मुतासिर थी रोडनि ते खुले आसमान हेठां बेयारो मददगार बणिया वेठा आहिनि। पर सरकार, चूंडियल नुमाइंदा, डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, सिहत खातो ऐं मुख़्तियारकार समेत समूरी इंतज़ामिया पंहिंजुनि ज़िम्मेवारियुनि खां लातालुक़ बणियल आहे। हुननि जो चवणु हो त मुतासिरनि खे राशन ऐं दवाउनि समेत का बि सहूलियत मुयसर कोन्हे। चूंडियल नुमाइंदा सियासी बुनियादनि ते सिर्फ़ पंहिंजे मनपसंद माण्हुनि जी वारसी करे रहिया आहिनि। सालेपट वेझो ॻोठ रब ॾिनो मलाह जे रहवासी मलाह बिरादरी झांगड़ो पुलिस अहलकार शमन मंगणहार ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीराणी मूजिबि उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अवल ख़ान, मालिक ॾिनो, रियाज़ ऐं सद्दाम मलाह चयो आहे त पुलिस अहलकार शमन मंगणहार सदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए ऐं अर्ग़बाल बणाए मोबाइल पैसा ऐं ॿियो सामान फुर लुट करे केतिरनि ई कलाकनि खां पोइ आज़ादु कंदो आहे। हुननि DIG सखर ऐं SSP सखर सिंघार मलिक खे अपील कई आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जाच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कंबर में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां ॿोॾि ऐं बरसाति मुतासिरनि जी वाहर न थियण तोड़ी सिंध हुकूमत ऐं UC चेयरमैननि जे नाअहलीअ ख़िलाफ़ DC सेक्रेटेरिएट जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे निटहण उस में टुटल रोड ते धरणो हयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ चांडियो मूजिबि उन मौक़े ते PP शहीद भुट्टो जे अॻवान नवाबुद्दीन चांडियो, कामरेड शौकत, ग़ुलाम कादिर चांडियो ऐं ॿियनि चयो आहे त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया ॿोॾि मुतासिरनि जी का बि वाहर नाहे कई। इमदादी सामान कामोरा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त नाअहल इंतज़ामिया ख़िलाफ़ नोटिस वठी करप्ट DCअ खे हटाए ॿोॾि मुतासिरनि जी वाहर कई वञे।
ॾींहं में गैस्ट्रो ऐं डायरिया जा केस वधण लॻा। गैस्ट्रो ऐं डायरिया में मर्द, औरतूं ऐं नंढड़ा ॿार सिहत मर्कज़ में दाख़िल आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श जरवार मूजिबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मरीज़नि सुहेल, न्याज़, हनीफ़ा, अहमद शाह, कबीर ऐं ॿियनि खे DARHC अस्पताल दाख़िल कयो वियो। रहवासियुनि DHO बदीन ऐं सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त गैस्ट्रो ऐं डायरिया जे मरीज़नि जे इलाज लाइ सहूलतूं मुहैया कयूं वञनि। जरवार भरिसां क़दीमी ॻोठ मीर ख़ान गबोल में 20 ॾींहं खां बरसाती पाणी बीठल आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिबि हिन महिल ताईं ॻोठ जे घरनि में बरसाती पाणी बीठल आहे। ॻोठाणा वॾे अज़ाब में मुब्तला आहिनि। बरसाती पाणी बीठल हुजण करे ॻोठ में मलेरिया ऐं गैस्ट्रो जो मर्ज़ वधी वियो आहे। 2 हफ़्तनि दौरान 2 मासूम भाउ भेण ऐं 1 औरत फ़ौत थी वई आहे। ॻोठाणनि जलाल गबोल, साबिर गबोल, मोहम्मद शरीफ़ ऐं ॿियनि अपील कई आहे त ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल करायो वञे। कुंडरीअ में चोरियुनि जे वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि शहर जे मेहरान कॉलोनीअ समेत आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरियुनि जे वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि चयो त 15 ॾींहं दौरान 15 सोलर प्लेटूं, 10 मोबाइल फ़ोन ऐं हज़ारें रुपया कैश रक़म चोरी थी वई आहे। चोरियुनि जे आज़ार बावजूद पुलिस को बि तहरुक नथी वठे। ग़रीब पाड़ेसरी चोरियुनि सबबि परेशान आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर नोटिस वठी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि जी चोरनि मां जिंद आजी कराई वञे। लाड़काणो चाणका अस्पताल जे MS डॉक्टर गुलज़ार अली तुनियो चयो आहे त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं ग़लति आहिनि। असां वटि हर क़िस्म जी सहूलत मुयसर आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई मूजिबि हुन चयो आहे त अवाम ऐं मरीज़ ताउन कनि त हर मसइलो आसान थी वेंदो आहे। गुज़िरियल ॾींहुं एमरजेंसी क्यूरिटी में हिकु तपेदार जो मसइलो पेश आयो, जेको चयो वियो त इस्पताल इंतज़ामिया जे तरफ़ खां थियो, पर उहो बि असांजे तरफ़ खां न हुयो। हुन जो चवणु हो त हर MS अवाम जी नज़र में ख़राबु आहे, पर पोइ बि अवाम ई ॿुधाए त कहिड़ो MS हुजे। दरिया ख़ान मरी में PP शहीद बेनज़ीराबाद जे डिवीज़नल सदर ज़ियाउल हसन नंजार जे ताउन सां बरसाति जो पाणी नेकाल करायो पियो वञे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श लाशारी मूजिबि 2 क्रेनूं घुराए नूरानी सादात ताहिरीअ जी निगरानी में ख़ान मोहम्मद वगण वटां सिम नाले जी खाटरी खणाए UC मिसरवा, UC वेसर ऐं UC चानारीअ जो बीठल पाणी नेकाल करायो पियो वञे। PP अॻवान जी कोशिशुनि सां पाणी नेकाल थियण ते रहवासियुनि ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। नवाबशाह में अलख़िदमत फाउंडेशन ऐं सेफ स्टडी एंड फाउंडेशन पारां ॻोठ में फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि स्टडी एंड फाउंडेशन जे अॻवान फराज़ मुख़्तियार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू ॿोॾ मुतासिरनि जी मदद कनि पिया ऐं उन्हनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई आहे, जंहिंमें हर बीमारी जे इलाज लाइ डॉक्टर मौजूदु आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।